ब्रेकिंग न्यूज़ है नासी नवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते वोटिंग लाइ क़ौमी असेंबली जो इजलास कुछ ही देर में शुरू थी रहियो आहे। शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि गॾियल ऑपोज़िशन जो इजलास थियो आहे, जंहिंमें 176 मेंबर शरीक थिया। ऑपोज़िशन जे इजलास में आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, अख्तर मिंगल, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, ख़ालिद मक्सी ऐं ॿिया अॻवान शरीक थिया। अॼु बेतमादी रिथ ते वोटिंग न थी त इहा अदालती हुक्म जी भञकड़ी हूंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु हुयो स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि जा पाबंद आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे। अव्हां खे अपडेट कयूं पिया। अॼु अहम इजलास थी रहियो आहे क़ौमी असेंबली जो। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते वोटिंग थींदी। तफ़सील मालूम कंदासीं इस्लामाबाद मां। जी नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं इन हवाले सां अव्हां खे अपडेट करे सघूं। अव्हां खे आगाह कयूं पिया वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते वोटिंग लाइ क़ौमी असेंबली जो इजलास कुछ ही देर में थींदो। शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि उन खां अॻु में गॾियल अपोज़िशन जो इजलास बि थियो आहे, जंहिंमें 176 मेंबर शरीक थिया। क़ौमी असेंबली जो इजलास वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते वोटिंग थींदी। 6 नुकाती एजेंडा इजलास जी अॼु जारी कई वई आहे। अव्हां खे ॿुधायूं त अॼु सभिनी जूं नज़रूं क़ौमी असेंबली जे स्पीकर ते खुतल आहिनि। कहिड़े तरीक़े सां अॼु जो इजलास मुकमल कयो वञे थो, अपडेट मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूदु आहे। कुर्बान, अॼु अहम इजलास थी रहियो आहे, इन वक़्तु छा सूरत हाल आहे, अपडेट कजो। जी, क़ौमी असेंबली जो इजलास अॼु थी रहियो आहे। हींअर ताईं अपोज़िशन जमात पार्लियामेंटी पार्टियुनि जो गॾियल इजलास थियो। बिलावल भुट्टो ज़रदारी शिरकत कई, अपोज़िशन शहबाज़ शरीफ़ शिरकत कई ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खां सवाइ बाक़ी जेको गॾियल अपोज़िशन जे अॻवाननि शिरकत कई। हाणे इजलास शुरू थी वियो आहे। ही स्पीकर इजलास जी सदारत शुरू करे छॾी आहे ऐं पहिरियों दफ़ो अॼु सरकारी बेंचुनि तां जेके पीटीआई जा मेंबर आहिनि उहे बि ऐवान में शिरकत कनि पिया। उहे ऐवान में पहुची चुका आहिनि ऐं शहबाज़ शरीफ़ क़यादत करे पियो ऐं तिलावत शुरू थी वई आहे, जंहिंखां पोइ क़ौमी असेंबली जो बाज़ाब्ता तौर ते इजलास शुरू थिए पियो। जी कुर्बान, ये ॿुधाइजो त अॼु जेको ही इंतिहाई अहम इजलास थी रहियो आहे, छा सूरत हाल ॾिसो पिया। अॼु जो ही इजलास बिना कंहिं गैर जमहूरी अमल जे आईनी कानूनी तरीक़े सां जमहूरी प्रोसेस ज़रिए मुकमल थी सघंदो? जी बिल्कुलु, अॼु इजलास थिए पियो। अहम इजलास आहे पर असांजा ज़रिया जी कुर्बान नासिन अव्हां खे अहम ख़बर ॾियूं पिया, अपडेट कयूं पिया। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु थी रहियो आहे, जंहिंमें वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते वोटिंग थींदी। 6 नुकाती एजेंडा अॼु जे इजलास जी बि जारी कई वई आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया त इन वक़्तु जेके पार्लियामानी मेंबर आहिनि उहे पार्लियामेंट हाउस में पहुची विया आहिनि। अॼु अहम इजलास थी रहियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जे ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते अॼु जे इजलास में वोटिंग थींदी। नासिन असां ॿीहर कुर्बान साहब सां राब्तो कयो आहे। कुर्बान साहब, मुंहिंजो सुवाल इहो त अॼु जो जेको इंतिहाई अहम इजलास आहे, जंहिंजी जेका ख़ासि एजेंडा आहे उहा आहे वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ, छा सूरत हाल ॾिसो पिया? अॼु जो ही जेको इजलास आहे त इहो पहिरियां वांगुरु कंहिं जेको आहे त हरबे जे इन में त न हलियो वेंदो, बिना कंहिं गैर जमहूरी अमल जे आईनी तरीक़े सां ही जेको इजलास आहे जमहूरी प्रोसेस सां मुकमल थी सघंदो? जी बिल्कुलु, अॼु इजलास अहम आहे ऐं हींअर ताईं हुकूमत जी जेका हिकमत अमली आहे उहा इहा आहे त वधि में वधि में हिन इजलास जी पीपी जा पार्लियामेंटियूं शिरकत कनि ऐं हीअ जेको अज़मतवादी तहरीक पेश थिए उन ते डिबेट थिए ऐं डिबेट में वधि में वधि पीटीआई हिसो वठंदी ऐं डिग्रियूं तकरीरूं कयूं वेंदियूं त जीअं अॼु इजलास में वोटिंग न थी सघे। महिरबानी कुर्बान अपडेट करण जे लाइ।